सिंधियत जी झलक डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर ॿियों सबक 12 वेदांती कवि सामी डॉक्टर बलदेव मटलाणी। चैन राय बचोमल लुंड जो जन्म 1743 ईस्वी में शिकारपुर सिंध में थियो। हुन जो पिता शाहूकार वापारी हो, पर चैन राय जो समूरो ध्यान विद्या पिराइण ऐं साध संगत ॾांहुं हूंदो हो। चैन राय नंढी उम्र में ही शादी कई ऐं शिकारपुर में सेठ टिंडड़ मलाणीअ जे कोठाईअ ते कमु करण लॻो। उन सेठ के कपिड़े जो धंधो हो। हिक राति चैन राय जे ख्वाब में हिकु महापुरुष आयो, जंहिं खेसि चयो, सुतल लाल उथी पाण सुञाण। हू सुबुह जो उथण सां उन महापुरुष जे दर्शन लाइ तड़पण लॻो। आख़िर हिकु ॾींहुं सेठ जे कोठीअ ते उहो साॻियो महापुरुष अची निकितो। चैन राय पंहिंजो कमकार छॾे उथी संदसि चरणनि में किरी पियो। स्वामी मेघराज पंहिंजे शिष्य वटि 40 ॾींहं रहियो। चैन राय पंहिंजे गुरुअ जे संग में वेदांत ऐं संस्कृत काव्य जो ज्ञान पिलायो। चैन राय खे उहा विद्या पिराईंदे अहिड़ो त वैराग अची वियो जो हू पंहिंजे पत्नीअ समेत अमृतसर हली वियो। सोनी दरबार में गुरुनि जी बाणी उचारींदे उते ई शेवा कंदो रहियो। आख़िर शिकारपुर वापसि अची एकांत में रही केतिरा श्लोक चयाई चुटकुनि में लिखी हिक मटके में विझंदो वियो। हू एतिरो त न्याज़ ऐं निवड़त वारो हो जो पंहिंजे श्लोकनि में बि हुन पंहिंजे गुरुअ स्वामी मेघराज खे इज़त ॾींदे मेंघो ॿांभण या सामी तख़लुस कमु आंदो। सामीअ जे श्लोकनि में घणे क़दुरु वेदांत जो संदेश ॾिनल आहे, जंहिंमें अनेकता में एकता जी अहमियत सम्झायल आहे। हुन जे चवण मूजिबि इंसान जो वॾे में वॾो दुश्मन संदसि चंचल मन ई आहे। इंसान मन जे वस थी कुधा कर्म करे ही अनमोल जनम व्यर्थ विञाए थो। जॾहिं त इंसान जो हक़ीक़ी दोस्त पंहिंजो विवेक ई आहे, जो हर भेरे खेसि पियो थो आगाह करे त इंसान खे पंहिंजे इंद्रियुनि काम क्रोध लोभ मोह ऐं अहंकार खां पाण बचाइण घुर्जे। तॾहिं ई इंसान नाह में नाथ पाईंदो। हू साध संगत जी पिणु महिमा ॻाए थो, जंहिंजी सुहिबत सभु वहम वसूसा मिटाए थी। साध संगत सां ई इंसान जीअरे ई खुदी विञाए ब्रह्म में लीन थिए थो, हमेशह लाइ मुक्ति पाए थो। वेदांत जो बि मूल मक़सदु आहे जीव ऐं ब्रह्म जी हिकिड़ाई। वेदांत हिकु आशावादी फ़लसफ़ो आहे, जेको जीव खे अखंड आत्म जे आनंद प्राप्तिअ जी पक ॾिए थो। सामी चवे हे सतगुरु काथूं जगत थियो, आहे की न ॿियो जल पपोटो जल रे।